मीरपुर माथेलो में तकरार जे निबेरे ते वींदड़ ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में लठियूं ऐं स्रोटा लॻण सबबि हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। हैदराणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में पाणी जे वारे तां हलंदड़ तकरार जे निबेरे लाइ वींदड़ धुरियूं रस्ते में हिकु भेरो ॿीहर अटकी पयूं। ॿिन्ही धुरियुनि जे माण्हुनि हिक ॿिए मथां लठियुनि ऐं पथरनि जो वसकारो लाहे ॾिनो, जंहिंजे नतीजे में हिकु धुर जो अब्दुल जब्बार हैदराणी सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में मीरपुर माथेलो जे DHQ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿुधायो वञे थो त ॿिन्ही धुरियुनि विच में पाणी जे वारे तां तकरार हलंदड़ आहे, जंहिंजो वॾेरे ग़ुलाम नबी पिताफ़ी वटि फ़ैसिलो रखियलु हो। धुरियूं निबेरे लाइ वञी रहियूं हुयूं त अधु रस्ते में हिकु भेरो ॿीहर अटकी पयूं। मोहमारी करण बाद ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए मथां लठियुनि ऐं स्रोटनि जो वसकारो लाहे ॾिनो, जंहिंजे नतीजे में नौजवान अब्दुल जब्बार हैदराणी सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे संस वारसनि ॻणती जोगी हालत में मीरपुर माथेलो जे DHQ इस्पताल मुंतक़िल कयो आहे, जिते खेसि तिबी इमदाद ॾिनी पई वञे।